अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट। तकरार ड्रामे में छा अचण वारी क़िस्त में नवाब खान पंहिंजी घरवारी नैना खे ऐं उन जे माउ जे साम्हूं पूरो कंदो या वरी नैना जी माउ खे बि क़ैद कंदो? छा मूमल खे बि क़ैद कंदो ऐं जेको वाइदो कयो अथई सिजावल खान सां छा इन खां फ्री वेंदो? बिल्कुलु दोस्तों, काफ़ी ॻाल्हियूं ईअं थियण वारियूं आहिनि, इहे तव्हांखे वाज़े करे ॿुधाईंदासीं। कुझु ॿियो बि ख़ासि आहे तव्हांजे लाइ गिफ्ट, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन वीडियो खे नंढड़ी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हाणे अचण वारी क़िस्त में नवाब खान नैना खे चवंदो, बिल्कुलु मां तोखे तलाक ॾींदुसि, लेकिन तुंहिंजी माउ मोटे उन जे साम्हूं। इन जो मक़सदु इहो आहे दोस्तो त उन खे बि क़ैद करण जी कोशिशि कंदो, उन खे धमकाईंदो, उन जी माउ खे बि ऐं मूमल खे बि। ऐं पोइ जेको आहे उन जी माउ पाणे चवंदी तूं तलाक न ॾे, तो वटि हुजे। उन्हनि जे मथां प्रेशर ॾींदो ऐं इहा ई ॻाल्हि कंदो, ॾिस मुंहिंजी ताक़त, तोखे सिजावल खान जहिड़े माण्हू मां बि मां वापसि वठी आयो आहियां। तव्हां ॿिन्ही खे कोई नथो बचाए सघे मुंहिंजे शिर खां, मूंखां। ऐं तव्हांखे अगरि रहणो आहे, तव्हांखे नैना जी ज़िंदगी घुरिजे त उहो चुप करे घर में वेही रहो पंहिंजे में, ऐं नैना जे नालो अॼु ताईं कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं न खणो, कंहिंजे साम्हूं न खणो, तॾहिं जी ज़िंदगी आउं बचकींदुसि। ऐं अहिड़े हिसाब सां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं नवाब खान इन खे ॿुधाईंदो, धमकाईंदो, ऐं हीअ प्रेशर में अची वेंदियूं, राज़ी थी वेंदियूं इन ॻाल्हि ते, ऐं भउ खां सिजावल खान खे बि न ॿुधाईंदियूं। दोस्तो, ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त नैना खे वस ताईं तलाक कान ॾींदो नवाब खान, ऐं उन खे इहो ई भउ आहे त मुंहिंजी इज़त जो फालूदो थी वेंदो। दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।